जुल्म कया मुझे वजूद खत्म करे छॾियसि। हाणे तोखे हिते मरणो पवंदो। ऐं हीअ चोर तुंहिंजो कंहिं कयो आहे? मूंखे लॻे थो त हू कंहिं मुसीबत में आहे। उन ॾींहुं तुंहिंजो ऐं तुंहिंजे मालिकनि जो अहिड़ो असरु इन मां दुनिया पूरी ॾिसंदई। त जावेद खे मारे ॾेखारे। जेल मां त ज़िंदा निकिरण जो सोच बि न। थाणे ते हमलो करे जावेद खे आज़ाद करा। लेकिन एतिरो त मार इन गड़ियूं घरवारी हवेली में ॿुधे। शेरू शींह शींह दे इजाज़त गोठन जा गोठ साड़े विखारिया आहिनि। इन सूबेदार खे बि ॾिसी वठिबो। ही बादशाह कान आहे न, न पूरे मेले जो बादशाह थी बादशाह। तोखे बि ख़बर पइजी वेंदी त हिन मिठल ख़ान सां टकराइण जो अंजाम छा थींदो आहे। सूबेदार आज़म अहिड़ो ॾाढो मुड़ुसु कोन्हे। सदके पाकू कुरान तू, मैं सदके पाकू कुरान तू, जिंदवारा नबी दी शान तू, जिंदवारा नबी दी शान तू। जिन्ना हक दरा बिखाया है ओना झूठ मना फरमाया है। साईं ज़ोर दीवाना कहंदाई जेड़ा नाम अल्लाह दा लैंदा है। अल्लाह अल्लाह दा तुंबा कहंदाई, अल्लाह अल्लाह दा तुंबा कहंदाई, अल्लाह अल्लाह दा तुंबा कहंदाई, अल्लाह अल्लाह दा तुंबा कहंदाई। अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो।
बाबा अस्सलाम वालेकुम दिलदार खुश हो ॿियो ख़ैरा का तकलीफ़ आहे त ॿुधायो हुकुम कयो ॿियो ख़ैरा खुश हो यार दिलदार ॿुधो आहे त तुम्हारो यार जावेद शादी करे आयो आहे ऐं ज़ाल बि ॾाढी सुहिणी अथसि हाँ यार इहा ॻाल्हि सभु नसीब जी आहे जेको इंसान जो लिखियो हूंदो आहे उहो ई मिलंदो आहे ऐं तूं पंहिंजे यार सां मिलियो आहीं या कोन हाँ यार जावेद कल्ह शादी करे आयो आहे सोचां थो मिली बि अचां ऐं मुबारक बि ॾेई अचां अरे यार हो ॾिस जंहिंखे यादि कयूं पिया उहो साम्हूं अची वियो ऐं तूं वञी मिलेसि बाक़ी ज़माने जा ॿिया कम बि जाम नी मां वञा थो पंहिंजे कम सां छा हाल आहे जावेद शादी जी मुबारक हुजे असां यारनि खे यादि बि न कई हाँ यार शादी बस अचानक कयमि तॾहिं जे करे कंहिं दोस्त खे ॿुधायो बि कोन ऐं हा यार तव्हां जहिड़े यारनि जी दावत बि त खणी आहे न हल त पोइ हलूं अॾे ते ॿ टे रांदियूं थी वञनि अञा तूं सुधरियो नहीं पाण ख़राबु थियो ई मूंखे ख़राबु करणु थो चाहीं छॾे ॾे भाउ इहे फॾे जा कम ॾींहं जो जुआ ऐं राति जो चोरी इहा सुठी ॻाल्हि त न आहे अड़े यार हे शराफ़त जो ज़मानो न आहे पंहिंजो हक़ विड़ी वठिबो आहे छा मतिलबु आहे दिलदार तुंहिंजो तूं मूंखे बुज़दिल थो सम्झी मां शराफ़त जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां अलाह न करे कोई असांजे मथां को वक़्तु अचे असां पंहिंजी इज़तनि लाइ जान ॾियण लाइ बि तयारु आहियूं अड़े यार कावड़ न कर मां त ज़माने जी ॻाल्हि बि अच त पोइ हलूं बसि पोइ मां त घर वञा थो तूं वञ पंहिंजे धंधे सां हा यार हाणे तूं असांखे टाइम किथे ॾींदी फसल जो हिसाब किताब किथे पुॼायो थी होतार साईं हिसाब सॼो क्लियर लॻो पिया तव्हांखे जंहिं महिल दिलि करे चेक करे सघो था कमदार मूं वारो नंढो भाउ सुल्तान किथे आहे बाबा साईं सुल्तान साहब त सुबुह जो शिकार ते हलियो वियो आहे भला ॾे हाल अहवाल कमदार ॻोठ वारनि जो बाबा साईं ॻोठ ॾे ख़ैरु लॻो पियो आहे बाबा साईं इहो ख़ैरू वारो पुटु न आहे जावेद इहो शादी करे आयो आहे ॿुधो आहे त ज़ाल बि ॾाढी सुहिणी अथसि कमदार बुढ़ी मरे न थोड़े हाँ पर औरतन जे बारे में ये चवे तो पियो हाँ होतार साईं तव्हां मां को पुछा कयो हाल अहवाल ॻोठे मां तव्हांखे ॿुधायो हाणे हले ताऊं करिया पंहिंजी गंदी शिकिल ताऊं गुम हल असां जॾहिं तूं मुंहिंजी ज़िंदगी में आई आहे न मूंखे ख़ुशियूं ई ख़ुशियूं आहिनि जावेद तुंहिंजी ख़ुशी में त मुंहिंजी ख़ुशी आहे असांजी ख़ुशियुनि खे कंहिंजी नज़र न लॻे कहिड़ो हाणे हेॾे हेॾे तोसां गॾु इहा छोकिरी केरु आहे साईं हीअ त मुंहिंजी ज़ाल आहे अच्छा शादी कई अथई असांखे न ॿुधाई असां बि तुंहिंजे ॻोठ जा चङा आहियूं ख़ुशियूं कयूं आहे शादी में शरीक थियो आहे कंढियूं पारायूं आहे होतार साईं ग़लती थी वई ठीकु आहे इहो ॾंडो तो ते थियो होतार साईं ग़लती थी वई ज़रूरी आहे तव्हांजो ॾंड भरींदासीं केरु हुयो असिया वॾेरो हुयो हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे अच त हलां दे ख़बर बाबा शिकार करे आए अदा शिकार त कोन कयोसीं पर पाण शिकार थी वियासीं ख़ैर त आहे न मिठल ख़ान जे भाउ जो केरु थो रस्तो रोके सघे न दान अहिड़ी त कंहिं में हिमत ई न आहे मां त कंहिंजे नज़रुनि ऐं हुस्न जो शिकार थी वियो आहियां उहा कहिड़ी ख़ुशनसीब आहे जंहिंजे मथां मिठल ख़ान जे भाउ जी दिलि अची वई अदा उहा आहे न जावेद जी घरवारी जेका नई कुंवार आहे सुल्तान दिल भी आई तो एक शादीशुदा औरत थे
उहा बि हिकु मज़दूर हरीअ जी घरवारी। उतार साईं तव्हांखे त मां सच चवां पियो त तव्हां मूंखे दड़का ॾिनो। अरे हाणे बक बक बंदि कर। अदा हुन त मूंखे पंहिंजे हुस्न सां दीवानो करे छॾियो आहे। मूंखे हिकु दफ़ो उहा मिली वञे त मुंहिंजी दिलि जो चमन खिली पए। ठीकु आहे जे अगरि एतिरो छोरी तोखे पसंदि अची वई आहे त इहो को वॾो मसइलो न आहे। हुनखे खणी करे हुनजी ख़ुशबू सिंघी करे हुनखे फिटी करे छॾिजांइ। ख़ैर आदा ख़ैर आहे, मां सम्झी वियुसि, ईअं ई थींदो। अगला दोस्तो छा ते परेशान आहियो? सरदार इन सूबेदार तर तपाए छॾियो आहे, असांखे ॾोह करण जो मौक़ो नथो ॾे। सरदार इन सूबेदार जो कुझु न कुझु करणो पवंदो तोखे। सरदार इन जो कुझु न कुझु कयो। सरदार सूबेदार आज़म अहिड़ो ॾाढो मुड़ुसु कोन्हे। सरदार असां सूबेदार जे करे चुप करे वेही रहूं। तव्हां घबरायो न दोस्तो, इन सूबेदार खे बि ॾिसी वठिबो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार कमदार कीअं भुलिजी पियो आहे? जावेद रैसियाणी मोकिलियो आहे, नवी कुंवार जी दावत जली अथई, अची करे दावत खाई वञ। ठीकु आहे कमदार, तूं हल असां अचूं था। ठीकु आहे पोइ जावेद। पुट जावेद ॿाहिरां कंहिं सॾु कयो हुई? बाबा कमदार आयो हो, चई त रेसियाणी दावत कई आहे तव्हांखे, भले दावत ते अचो। अबा उहे त सरदारी ॿालनी ऐं असां ग़रीब आहियूं, उन्हनि जी दावत न खाइणी खपे। अदा अब्बा सही थो चए। बाबा सरदार आहिनि त पोइ छा थी पियो, असांखे त रेसियाणी दावत झली आहे, असां वेंदासीं। मां त कोन हलंदीसां, तूं वञे त भली वञी दावत खाई आ। चरी या छा हवेली खां न्यापो आयो आहे, न त रेसियाणी नाराज़ थी वेंदी। ज़िद थो करी त ठीकु आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। ॾिसण साईं मूंखे सफ़ा तूं ही थो, इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो। तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए, तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए, तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए, तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए। ॾिसण साईं मूंखे सफ़ा तूं ही थो, इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो। तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए, तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए, तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए, तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए। सुरे में जो तेरो पंजे लपटे लगायो थी, रब्बो जाने इहो भला कहीं समझायो थी। सुरे में जो तेरो पंजे लपटे लगायो थी, रब्बो जाने इहो भला कहीं समझायो थी, रब्बो जाने इहो भला कहीं समझायो थी। लखन जी सोना अजो लोड लही थो, इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो। तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए,
ॾिसां तस्वीर मां वेझो अचूं मूंखां छो परे रही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए 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 साडे रखा तोखे पंजे साह में रखी वेहा खोरे खानी तोखे पंजे चाह में सुल्तान साडे रखा तोखे पंजे साह में रखी वेहा खोरे खानी तोखे पंजे चाह में रखी वेहा खोरे खानी तोखे पंजे चाह में मोर वागे टपू ॾेई छो मूंखां टही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए 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 ॾिसण साईं मूंखे सफ़ा कुही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए तूं अहिड़ा बटे ॿिया बि वॻा सिपराए भोतार साईं जावेद ज़ाल सुध अची वियो हाँ कमदार हाँ वञ वठी अच महिमाननि खे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम से मां ती ज़ाल सुध वञा तुंहिंजी इहा मजाल जो तूं अंदरि हवेली में नींदे वेह हिते बोतार साईं ही केरु आहे ऐं हिते कीअं आयो आहे सूबेदार साहब हिन जो नालो जावेद आहे ऐं हाणे नई शादी कई अथसि हिन जी घरवारी त हवेलीअ जो महिमान बणिजी चुकी आहे ऐं वरी संदसि चए थो त मां बि अंदरि वञा अंदरि वञी करे मरणो अथसि छा अरे बोतार साईं रेसियाणी चयो सुभाणे मां अची वेंदसि गाॾी मोकिलण जी ज़रूरत न आहे जहिड़े सियाणी न आहे घर में त मुंहिंजी ज़ाल खे हवेली में छो वठी आओ अॼु राति तुंहिंजी घरवारी असांजी महिमान आहे सुभाणे बिला शक वठी वेंदासीं तूं एतिरो ताक़तवर थी वेठो पहिरीं तादार वठी ॾे आसिया आसिया मां जियो तूं जावेद मां जियो बस छोरी हाणे तूं असांजी महिमान आहीं जे घणी घणी के त तुझे हिन जावेद खे इते ई मारे छॾींदासीं खुदा जे वास्ते मूंखे छॾियो हाणे तूं मुंहिंजी ज़िद आहीं तूं मुंहिंजी आहीं पुट जावेद ही छा थियो आहे ऐं हीउ असरु तुंहिंजो कंहिं कयो आहे तोसां गॾु त आसिया बि हुई आख़िर तूं ॿुधाए छो नथो पुट किथे आयो आहे बाबा साईं सां वॾो ज़ुल्म थियो आहे या अल्लाह तू ही मुंहिंजी नूंहं जो आसिया जो पर्दो रखजांइ तू ही असां ग़रीबनि जो मददगार आहीं
खून छा चई रहिया आहियो साहब कंहिंजो खून थियो आहे तुंहिंजे पुट पंहिंजी ज़ाल जो खून कयो आहे ऐं तूं पुछे थो कंहिंजो खून थियो आहे? ना इंस्पेक्टर इहो कूड़ आहे मुंहिंजी आसिया ज़िंदा आहे हू वॾेरे मिठल खान जी क़ैद में आहे ऐं तूं चई थो मां पंहिंजी ज़ाल जो खून कयो आहे? अरे बकवास बंदि कर शरीफ़नि ते इल्ज़ाम थो हणी सूबेदार लॻे थो त तूं विकायल आहीं जेको मूंसां थियो आहे उहो तुंहिंजे साम्हूं थियो आहे जे तूं मुआफ़िज़ हुजे हा न इंसाफ़ ज़रूरु करे हा पर तूं पंहिंजो ईमान चंद रुपयनि लाइ विकिणी छॾे थी विकिणी ऐं तूं चई थो मां पंहिंजी ज़ाल जो पाण क़तल कयो आहे। सूबेदार जेतिरा इल्ज़ाम हणणा थी हण मूं ते जॾहिं ॾींहुं मां आज़ादु थियो मां न उन ॾींहुं तुंहिंजो ऐं तुंहिंजे मालिकनि जो अहिड़ो असरु कंदो दुनिया पूरी ॾिसंदई। अरे तूं मूंखे धमकी थो ॾी जॾहिं तूं थाणे मां निकिरंदे त भई ॾिठो वेंदो वठो कयोसि गिरफ़्तार। या अल्लाह असां सां ज़ुल्म थियो आहे असां कंहिंजो ॾोह कयो आहे या अल्लाह तूं ख़ैर कजां। सुल्तान खान तूं मूंखे छो हिते क़ैद कयो आहे? आख़िर मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? ॾोह इहो तुंहिंजो न आहे तुंहिंजे इन हुस्न जो आहे जंहिं मूंखे मजबूर कयो आहे। जावेद मूंखे बचा जावेद मूंखे बचा जावेद मूंखे बचा। हिते ॿुधण वारो केर बि कोन तोखे जेतिरियूं रड़ियूं करणियूं आहिनि कर पर हिकु ॻाल्हि यादि रख छोरी तूं मुंहिंजे भाउ सुल्तान सां राज़ी थी वञ पोइ तूं जेतिरो चवंदे सोन ज़ेवर मिलंदुई। तूं पाण खे छा सम्झे थो त मां चंद ज़ेवरनि जे करे पंहिंजी इज़त तुंहिंजे हवाले कंदसि? मां मरी त सघां थी पर पंहिंजी इज़त तुंहिंजे हवाले नथी करे सघां। मां बि त ॾिसां तूं पंहिंजी इज़त केसि ताईं बचाईंदी। तूं अगरि मुंहिंजी इज़त में हथ विझण जी कोशिश कई त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। तूं ईअं नथी करे सघे तूं मुंहिंजी आहीं मुंहिंजी रहंदी जेसीं ताईं तूं न चाहींदे तेसीं ताईं मां तुंहिंजे क़रीब न ईंदुसि। भंवर भुलन था तुझे गलन ते पहरो तेरी जुल्फ दियन था सिंधुआ घुमी तो जड़ो न कोई सिंधुआ घुमी तो जड़ो न कोई तू गुलाब जो गुलवा तो ते भंवर भुलन था तुझे गलन ते पहरो तेरी जुल्फ दियन था तारीफ क्या केड़ी वेगी सिंधुआ घुमी तो जड़ो न कोई सिंधुआ घुमी तो जड़ो न कोई सिंधुआ घुमी तो जड़ो न कोई सिंधुआ घुमी तो जड़ो न कोई। मुर्क मोहीड़े तुझे तेरा जो कसम सुहन निराली तुझी सब खां सनम मुर्क मोहीड़े तुझे तेरा जो कसम सुहन निराली तुझी सब खां सनम तुझे हुस्न जतजला खिवड़िन सा मिलन था तुझे
गलन ते पहरो किरी जुल्फ दियन ता तारीफ क्या केड़ी वेगी सिंधुआ घुमी तो जहड़ो न कोई सिंधुआ घुमी तो जहड़ो न कोई सूह बधाई तो आ सारे शहर जी सुहणी जवानी आहे तो दिलबर जी सूह बधाई तो आ सारे शहर जी सुहणी जवानी आहे तो दिलबर जी जनेण खुमार रिया कजल कोहन था तुझे गलन ते पहरो पीरी जुल्फ दियन था तारीफ क्या केड़ी वेगी सिंधुआ घुमी तो जहेड़ो न कोई सिंधुआ घुमी तो जहेड़ो न कोई हाशिम जानी सुनो तू मोर आही चांदे सजो तोखे पंहिंजे सिर जो साईं हाशिम जानी सुनो तू मोर आही चांदे सजो तोखे पंहिंजे सिर जो साईं गाए गीत मिराली आशिक झूमन था तुझे गलन ते पहरो पीरी जुल्फ दियन था तारीफ क्या केड़ी वेगी सिंधुआ घुमी तो जहेड़ो न कोई सिंधुआ घुमी तो जहेड़ो न कोई तू गुलाब जो गुलवा ते भंवर भुलन था तुझे गलन ते पहरो तेरी जुल्फ दियन था तारीफ क्या केड़ी वेगी सिंधुआ घुमी तो जहेड़ो न कोई 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 किस्मत वही वही माल अंदर संभाले रखिए सूबेदार भी पान के वडे में वडो बहादुर समझदो हुयो शायद इन के बिलावल जी ताकत जी खबर ही ना है त बिलावल जी ताकत चाहे ताशत चाहे ठीक है सरदार सरदार सूबेदार पान के भला समझो असां जी भी ताकत जी खबर पइजी वई त हाँ सरदार सूबेदार अज खां पोए पंहिंजे रस्ते रोकण जी जुरत भी न कंदो सरदार सूबेदार के असां जी ताकत जी खबर पइजी वई हूंदी सरदार अॼु त असां जूं ईदा थींदियूं दोस्तो ईदा त असां जूं बिल्कुलु थींदियूं ईदा मातम तो सूबेदार जी दिल में हूंदो दिल में शायद तो उन्हीं के खबर ही ना है बिलावल जी ताकत जी ताशत जी
चाचा ख़ैर महमद हितां हल त हलूं। अबा दिलदार मां काॾे हलां? जावेद जेल में आहे ऐं आसिया वॾेरनि जी क़ैद में। चाचा इन करे थी चवां हितां हलूं, छो त हिते रही न जावेद खे आज़ाद कराए सघूं था न आसिया खे क़ैद मां आज़ाद कराए सघूं था। पुट दिलदार पर केॾां हलंदा थी? चाचा हशमत खान रहंदे हशमत खान वारा पाण खे पनाह बि ॾींदा, पंहिंजी मदद बि कंदा। हशमत खान ग़रीबनि जो हमदर्द आहे। खबर पई एतिरो मार सूबेदार जेतिरो सुभाणे बर्दाश्त बि करे सघी। थाणे में बि बकवास थो करे। सूबेदार लेके एतिरो त मार इन रड़ियूं घर वारी हवेली में ॿुधे। कमदार सही तो चए साहब। कमदार जहिड़े ॾींहुं मां जेल मां हितां निकितसि तुंहिंजो ऐं तुंहिंजे मालिकनि जो आख़िरी ॾींहुं हूंदो हुओ। जिंदा निकरण जे लाइ सोच बिना तुंहिंजो हितां लाश वेंदो लाश। केरल ॿिए हवाले हिननि जे मालिकनि माल मोकिलियो च न? न बादशाह अञा ताईं माल न मोकिलियो अथनि। लॻे थो त मालिकनि खे हे प्यारो नाहे। सरदार पोइ छा पिया सोचो? ॾियो इजाज़त हिन कयो पूरो। बादशाह शेरू शींहं आहे शींहं, ॾे इजाज़त ॻोठनि जा ॻोठ साड़े ॾेखारिया आहिनि। सरदार शेरू सही तो चए। बादशाह तक न कयो, तव्हांखे माल मिली वेंदो। त पोइ थी रब जी राह में रवानो। मां सम्झुसि ख़ैर मोहम्मद, ॾिसां थी इहो सूबेदार तुंहिंजे पुट खे कीअं नथो छॾे। सरदार साहब तव्हां इजाज़त ॾियो, हिननि जो मां पाण बंदोबस्तु कयां। दिलदार सब्र कर, तकड़ न। दिलदार ॻाल्हाए थो ॾिसांसि, जे मने इहो त पोइ ठीकु आहे, जो न त तूं पंहिंजा माण्हू वठी थाणे ते हमिलो कराए जावेद खे आज़ादु करा, पोइ ॾिठो वेंदो। सरदार साहब इन सूबेदार जे पेट में मिठल खान जा फिटी कयल हॾा पेट में पियल, उहो ईअं न मञींदो। मञींदो कीअं न? जेकॾहिं न मञे त पोइ उन जो बि बंदोबस्तु करणो पवंदो। अरे ओ सूबेदार, तूं ग़रीबनि जे मथां ज़ुल्म करणु बंदि करे छॾ, न त तुंहिंजे लाइ सुठो न थींदई। छा तोखे ख़बर न आहे त छोकिरी ज़िंदा आहे, सो बि मिठल खान जे क़ैद में आहे। हशमत खान इहा नसीहत आहे या धमकी? तूं जेको सम्झे। मां छा थो करे सघां? मां मिठल खान जो नमक खाधो आहे, मां नमक हरामी करणु नथो चाहियां। सूबेदार तूं कुझु बि न कर, जेको कंदुसि मां कंदुसि। तूं हाणे हशमत खान जी ताक़त खे मोड़ी जाए। बादशाह मिठल खान ॿिए मज़लूम सां बि ज़ुल्म कयो आहे। केरल तूं छा थो चईं? हुननि जो नालो जावेद आहे। शेरल हाणे मिठल खान जो बंदोबस्तु करणो पवंदो, न त हू मिसकिननि ते ज़ुल्म कंदो रहंदो। बादशाह तव्हां सही पिया चओ, हुन जो बंदोबस्तु करणो पवंदो। बादशाह ओ शेरल सही तो चए। बादशाह हलो त पोइ मिठल खान खे ॾियूं था टाटा। वालेकुम सलाम। हेलो दोस्तों, खुश लगा पिया सभई संग साथ। अरे खबर आहे सर? खबर इहा आहे अधे तव्हां लाइ अमानत मोकिली आहे मिठाई। यादि तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। भाइरनि खे यादि न कंदासीं त ॿियो कंहिंखे यादि कंदासीं, जेको ॾुखे सुखे वक़्तु कमु अची था वञूं। दोस्तो ही वठो अमानत। सदाई ख़ैर। को यारो यारी यारो यारी सभी संगत के सलाम। अचो दोस्तो।
दे ख़बर इंस्पेक्टर कहिड़ी ख़बर खणी आयो मिठल खान ख़बर ख़ैर जी नाहे तो जे छोरो दिलावर तव्हांजे ॻोठ मां खैरू खे लॾाए ऐं हशमत खान जे ॻोठ में पनाह वठी ॾिनी आहे ऐं हशमत खान मूंखे धमकी ॾिनी आहे त जावेद जा पूरा केस ख़तम करे ऐं जावेद खे आज़ादु कर। इंस्पेक्टर हिकु ॻाल्हि यादि रखिजां हशमत खान खे एतिरी ताक़त ई नाहे जो मिठल खान सां मुहाड़ो अटकाए। सूबेदार हशमत जी धमकियुनि खां टिजो पिया तव्हां उहो ॼाणे असां ॼाणियूं तूं बेफ़िक्र थी रहो तोखे कुझु बि न करे सघंदो इहो। मां टिजां नथो तव्हांखे इतला ॾियण आयोसि सुल्तान खान तोखे शायदि हशमत खान जी ताक़त जी ख़बर नाहे हू ग़रीबनि जो हमदर्द आहे ऐं ग़रीबनि जे लाइ सिर ॾियण जे लाइ तयारु आहे। साहब घबराए न तुंहिंजो मथो सुल्तान खान ऐं मिठल खान जो हथु आहे पोइ बि डिॼे थो ख़बर आहे हशमत खान केतिरो मुड़ुसु माण्हू आहे। ठीकु आहे रहिसे मूंखे इजाज़त ॾियो त पोइ मां हलां। चङो माशाअल्लाह। छा ॻाल्हि आहे दोस्त ऐं भॼंदो थो अची ऐं ताहे सरदार पुलिस असां ते हमिलो कयो आहे सरदार लॻे थो त सॼे ज़िले जी पुलिस आहे। चवंदा नी न त गो खे जॾहिं खुटी खणंदी आहे ऐं ॻोल्हींदी शिकारनि जा घर लॻे थो तिनी सूबेदार खे बि खुटियुनि खयो आहे तॾहिं थो बार बार मुंहिंजे रस्ते जी रुकावट थो करे। अॼु नी सूबेदार जो किस्सो ख़तम करणो आहे ख़तम। सरदार छा सलाह कई थो पोइ? सरदार घबराए न असांजे हथनि में बि हथियार आहिनि। सरदार इहो सूबेदार आयो आहे वापसी ज़िंदा न वेंदो दोस्तो त पोइ मूंसां अचो।
सरदार वञी करे थाने ते हमलो करे जावेद खे आज़ाद करा। हा दिलदार, बाक़ी मिठल खान सां बि मोह ॾेई वठंदासीं। हाँ सरदार साहब, अॼु इन सूबेदार जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे जंहिं मुंहिंजे यार जावेद खे बेॾो बंदि कयो आहे। दिलदार पंहिंजो ख़्यालु रखिजे। तव्हां घबरायो न, अलाह भली कंदो। छा थियो थीड़े कमदार, छा था थोड़ियूं करे? हाँ धोता साईं, दिलदार थाने ते हमलो करे ऐं सूबेदार के मारे जावेद के आज़ाद करे। छा दिलदार जी एडी हिम्मत जो थाने ते हमलो करे, सूबेदार मारे करे, जावेद के आज़ाद करायो? ना दा ना, या तो दिलदार में ताकत ही ना है। वो तो हशमत जी ताकत ते थाने ते हमलो करे जावेद के आज़ाद करायो। हाँ सुल्तान, हाँ तू सही थो चवे। हशमत खान जो है उन्हनि छोरनि जो बंदोबस्त करणो पवंदो। आदा जे हुननि जो बंदोबस्त न करे सघियासीं, आसिया के छॾाइण लाइ हमलो करे सघनि था। हाणे हुन हशमत खान के मिठल जी ताकत जो अंदाज़ो थींदो। हुन खैरूअ खे पनाह ॾेई हुन पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे, मौत खे। सजी सजी रात सजन थो रोए मुझे लाए, सजी
सजी रात सजण थो रोए मुंह ते नाए बुधो आकार वगो दिल भर कोन थो लाहे मौला उहे कोट करे जंहिंमें जान कैद आहे झेड़ा झिड़कू सही सिर ते पुछे न कहे सां पियो झेड़ा झिड़कू सही सिर ते पुछे न कहे सां पियो अचण का जानिय ते पर वस पहजे ना है अचण का जानिय ते पर वस पहजे ना है बुधो आकार वगो दिल भर कोन थो लाहे मौला उहे कोट करे जंहिंमें जान कैद आहे चवे असगर हीराणी होते दुखन में आ प्यारो चवे असगर मीराणी होते दुखन में आ प्यारो साह खां भी घणो मूंखे दिल भर थो चाहे साह खां भी घणो मूंखे दिल भर थो चाहे बुधो आकार वगो दिल भर कोन थो लाहे मौला उहे कोट करे जंहिंमें जान कैद आहे यार जावेद छा पियो सोची हाँ यार आसिया जे बारे में पियो सोचां उन्हनि ज़ालिमनि अलाए कहिड़ो ज़ुल्म कयो हूंदो अलाए कहिड़े हाल में उहा हूंदी यार जावेद हाणे तूं फिकर न कर दुश्मन जा ॾींहं थोरा बचा आहिनि असां ज़ालिमनि खे मारे आसिया खे ज़रूरु आज़ादु कराईंदासीं जंहिं मुंहिंजी आसिया खे क़ैद करे हाणे मूं ते ज़ुल्म कयो आहे मुंहिंजो वजूद ख़तमु करे छॾींदुसि अच सुल्तान अच तूं केॾो बि ज़ोर हलायो पर पंहिंजे मक़सद में कामयाब न थी सघी तोखे त मां अॼु या सुभाणे ज़रूरु हासिल कंदुसि छो जे तुंहिंजी हीअ ज़िंदगी हिन हवेली जे 4 दीवारनि में गुज़रंदी सुल्तान खान तूं भली ख्वाब ॾिस ख्वाबनि ते का बि पाबंदी न आहे छो त मां तोखे पहिरियां ई चई छॾियो आहे मौत त क़बूलींदसि पर तुंहिंजी हरगिज़ कोन थींदसि मुंहिंजो मरण ऐं जीअण सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जावेद सां आहे आसिया अॼु मां बि तोसां हिकु वाइदो थो कयां त जंहिं जावेद जे मथां तोखे नाज़ आहे हुन जावेद खे तुंहिंजे ई अखियुनि जे साम्हूं मारींदुसि ॾिसां त पोइ तूं कीअं नथी थिए सुल्तान खान जी तव्हां अगरि जावेद खे मारे सघो आहे त पहिरियां ई मारे छॾियो आहे जे अगरि तव्हांखे पंहिंजी ताक़त ते नाज़ आहे त मां तव्हां सां वाइदो थी कयां त मां सुल्तान खान जी ज़रूरु थींदसि जावेद मरदो ऐं असांजे हथां ई मरदो आसिया तूं इहो चई करे जावेद जी ज़िंदगी घटि करे छॾी आहे हाणे तूं रोई करे हुन रब खां दुआऊं घुर त जीअं मां तुंहिंजे जावेद खे मारे न सघां हलो हुकुमदार
असां ॿाहिरि था वञूं हवेली जो ख्याल रखजांइ साईं बिल्कुलु हलिया वञो हिते कोई पखी बि न अची सघंदो हेलो हेलो केर जावेद मां जावेद थो ॻाल्हायां मां मिठल खान जो कमदार ॻाल्हायां पियो मिठल खान वारा शार लिखी विया तूं अची करे पंहिंजी ज़ाल खे ज़ालमनि को आज़ाद कराए अची कमदार मां तुंहिंजो इहो एहसान ज़रूरु लाहींदुसि जावेद कमदार हुयो हा यार पोइ देरि छा थी आहे हल त हलूं अच पियो मूंसां जावेद छा ॻाल्हाए काॾे पिया तगड़ा आहियो न तर तूं इन हशमत खान खे न्यापो ॾे त जावेद ऐं दिलदार आसिया खे आज़ाद करण लाइ मिठल खान जी हवेली ॾे पिया वञनि ठीकु आहे जावेद पर पंहिंजो ख़्यालु रखिजे तूं असांजो फिकर न कर असां वञूं था तूं छा सोचियो हुयो त हवेली ख़ाली हूंदी ऐं तूं हितां आसिया खे वॾी आसानी सां वठी आहे तूं हेतिरो हैरान न थी मां कमदार खे चयो हुयुसि त जावेद खे फोन कर अॼु कीअं असांजी चाल में फाथाओ इहो हाल ख़बर पई वए न ॾिसो छा था वठी आओ हिननि खे नथी मदर तू अकेलो आयो आहे दिलदार और जावेद किथे आहे अतार साईं त जावेद ऐं दिलदार चयो मिठल खान जी हवेली ॾे था वञूं आसिया खे आज़ाद करण लाइ उन्हनि खे कंहिं ॿुधायो त मिठल खान वारा शार था वञनि हुननि ॿुधायो त मिठल खान जे कमदार जी फोन आई हुई छा कमदार जी ख़बर थी वो एतिरा चरिया न आहिनि जो हवेली खे अकेलो छॾे करे शार वञनि मूंखे लॻे थो त इहा मिठल खान ऐं सुल्तान खान जी चाल आहे मूंखे लॻे थो त हू कंहिं मुसीबत में आहिनि त हलो अदा किथे उन्हनि खे नुक़सान न पहुचे हली करे ग़रीबनि जी मदद कयूं तव्हां ॿई हिते हुजो असीं वञूं था अदा पाण ॿिन्हिनि जो हलणु ज़रूरी न आहे पहिरियां बादशाह ॾे फ़ोन कर ठीकु आहे अदा बादशाह जावेद वारा मिठल खान ॾांहुं विया आहिनि तूं बि उते पहुच ऐं मां बि उते पहुचां थो किथे मिठल खान उनखे नुक़सान न ॾेई विझे हशमत खान तूं परेशान न थी असां अचूं था ओके खुदा हाफ़िज़ अदा गाजी खान अच त पाण बि हथियार खणी हलूं पता किथे देरि थी वञे यार अच बादशाह हशमत खान छा पियो चए फोन ते शेरल हशमत खान फोन कई आहे त जावेद वारा कंहिं मुसीबत में आहिनि बादशाह छा पिया सोचो हलो त मदद करे चवनि असांखे हुननि जी मदद करणु घुर्जे ही बादशाह खान आहे न हिन पूरे बेले जो बादशाह थी बादशाह बादशाह हाणे बि सोचण जो वक़्तु न आहे त पोइ साथी अचो मूंसां गॾु
सां वाइदो कयो त जावेद खे ज़रूरु मारींदुसि अॼु मां तोखे मारे मां पंहिंजो वाइदो पूरो कंदुसि ऐं आसिया खे मां ज़रूरु हासिलु कंदुसि मिठल खान और सुल्तान खान इहा ख़्वाहिश तव्हांजी कॾहिं बि पूरी न थींदी अॼु मुंहिंजे भाउ सुल्तान खान जो वाइदो पूरो थी वेंदो ऐं तोखे बि ख़बर पइजी वेंदी त हिन मिठल खान सां टकराइण जो अंजाम छा थींदो आहे हाणे तोखे हिते मरणो पवंदो मिठल खान सवार पंजा पेर बात गाड़ो छोरो इन मिठल खान जो सामनो कंदो हां मिठल खान जो अॼु ख़बर पवंदी केर कंहिंखे थो मारे अॼु तुंहिंजी इहा ख़्वाहिश बि मां पूरी थो कयां
शेर आहे इहो ई सिंध जे न्याणनि ते ज़ुल्म कंदा त उन्हनि जो इहो ई असरु थींदो इहो ई